एक भी अहम खबर अमां खे ॾींदा हलूं। वर्कशॉप मां गजरी 84 चक जो रहवासी इल्ताफ़ हुसैन शाह हथियारबंदनि मथां मारिजी वियो आहे, जॾहिं त संदसि पुटु ज़ख़्मी थियो आहे। हथियारबंदनि गाॾी मथां फायरिंग कई आहे, जंहिंमें इल्ताफ़ हुसैन शाह ऐं संदसि पुटु ज़ख़्मी थिया। इल्ताफ़ हुसैन शाह ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो, जॾहिं त फायरिंग में ज़ख़्मी थियल नज़र मुजतबा शाह खे ज़हती जोगी हालत में नवाब शाह मुंतक़िल कयो वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। वर्कशॉप मां गजरी 84 चक जो रहवासी इल्ताफ़ हुसैन शाह हथियारबंदनि मथां क़तल थी वियो आहे, जॾहिं त संदसि पुटु ज़ख़्मी आहे। हथियारबंदनि गाॾी मथां फायरिंग कई, जंहिंमें इल्ताफ़ हुसैन शाह ऐं संदसि पुटु ज़ख़्मी थिया। इल्ताफ़ हुसैन शाह जा सूर न सहंदे मारिजी वियो। तफ़सील वठंदासीं वर्कशॉप मां सागर दीन मोहम्मद खां। सागर दीन मोहम्मद आगाह कजो, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह तक़रीबन 11 बजे धारे वर्कशॉप वेझो मंगली थाणे जो हद आहे गुजरी जे वेझो जेको आहे चक 84 में जेको इल्ताफ़ शाह सुबुह सां पंहिंजे ॿारनि सां सांगड़ रवानो थियो हो त नामालूम हथियारबंदनि फायर करे इल्ताफ़ शाह ते जेको क़तल करे छॾियो। उन खां पोइ जेको संदसि पुटु आहे उहो ज़ख़्मी थी पियो ऐं कुझु ॿार बि हुनजा ज़ख़्मी आहिनि जेके अस्पताल में आहिनि, ऐं जेको पुटु अथसि मुजतबा उहो नवाब शाह अस्पताल में सीरियस हालत में दाख़िल आहे। जी ठीकु आहे सागर दीन मोहम्मद, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट्स ॾियण लाइ।